शहदादकोट खां ख़बर आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 कलाकनि दौरान फुट जूं 3 वारदातूं थियूं आहिनि। पुलिस अघुल ड्रेस उतल आहे। स्टेशन रोड तां 3 हथियारबंद सागर सांगी खां 4 लाख रुपया रोक रक़म फुर करे आसानी सां फरार थी विया। हीराबाद पाड़े में मेडिकल स्टोर मालिक साहिल कुमार खां 1 लाख रुपया मोबाइल फोन ऐं लैपटॉप बि फुर कया विया आहिनि। अणॼातल चोर फिदा हुसैन जे दुकान खे खाट हणी लखे रुपयनि जो सामान ॿुहारे विया। न्यू शाइन ग्राउंड भरिसां शहरनि पारां पीछो करण ते फोरू झंग में लिकी विया। आपको ॿुधायूं त शहरनि पारां झंग जो घेराव कयो वियो। पंहिंजी मदद पण ते फौरन जी ॻोल्हा जारी आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे शहदादकोट मां अमीर अली मंगनार। जी अमीर अली, एक नौजवान आहे जंहिंखो हाणे 20 मिंट अॻु में जेको आहे 4.5 लख रुपया फुर थिया आहिनि ऐं ही पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे ॾोहारियुनि जे कढ लॻा आहिनि। वधीक हिन नौजवान खां पुछूं था हिन जे भाउ खां ऐं हिन खां फुर थी आहे, हिन जो छा चवणु आहे? असां बैंक अल्फला मां 4.5 लख कढाइबा चऊं, अलाए बोतो सीआईडी थी आहे असांजी घिटी ताईं डॉक्टर मनोहर टुने जी अस्पताल ताईं साहिल सांगी 4.5 लख रुपया असांजी घिटी में फुर थी आहे। सीडी 25 मॉडल जंहिंमें असां हुननि सां विड़ी करे सीडी 25 मॉडल हुननि जे अंदरि नथा वञनि त बा फिलाणा अंदरि वञूं झंग आहे त वञूं त पकड़ियूं न, ओॾे नथा रुगो ॿाहिरों चौधारी बीठा आहिनि, कुझु नथा करे सघनि। हिकिड़ी गाॾी बि असां कसी आहे, असांखे पंहिंजा पैसा ॾियणा विया, असां चोइस ब्लॉक कंदासीं, थियो बि त कंबरहार बाईपास ब्लॉक कंदासीं। 4.5 लख रुपया असां गाॾी पकती आहे, अॼु जो अॼु असांखे पैदा कनि। चोरनि जी गाॾी पकती आहे, विड़ी चोरनि जी गाॾी पकड़ी आहे तव्हां? घणा चोर घणा हुया? 2 ॼणा हुया, हिकिड़े क्लेशन हुई तो बि आहे, विढ़िया बि आहियूं। मां भाउ सां विढ़िया आहिनि, रेफर सिधी कई अथनि गोली पाणसि, तॾहिं बि असां हुन बावजूद हुननि खे कोटियो आहे, गाॾी खसी आहे हुननि खां। 2 ॼणा हुया, हा, हिकिड़े क्लेशन हुई गिटी मोसो बि दर खां बैंक अल्फला को सीआईडी कई अथनि। कई बजे जो टाइम? हाणे त साजर सुबुह जो टाइम आहे, घणो टाइम थियो? 11 बजे मुंहिंजो भाउ बैंक अल्फला में पैसा कढाए आयो, पोइ हाणे अंदरों सीआईडी थी आहे, ख़ुदा खे ख़बर त अंदरों ई थी आहे, ॿाहिरों त खीसे में पिया हुयसि, अंदरों ई सीआईडी थी आहे। हुननि जो कोई वेठो हूंदो अंदरि, पुलिस अलाए कुझु बि न कयो आहे, सॼो कुझु असां कयो आहे। विढ़िया आहियूं हुननि सां, गाॾी खसी आहे हुननि खां, पुलिस वारा वेठा आहिनि चुप करे ॾिसनि था, ॿाहिरों चौधारी चौकी था ॾियनि जीअं चोर भॼी वञनि। सांगी जंहिंजी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हीउ चए थो त 11 बजे अल्फला बैंक मां ही 4.5 लख रुपया कढाए पंहिंजे भाउ सां गॾु जीअं दोस्तली रोड ते पहुतो आहे। स्टेशन वारो जेको तुंजा रोड आहे, वॾो मसरूफ़ तरीन रोड आहे, उतां जेको आहे त हिन खां 4.5 लख रुपया फुरिया आहिनि। 3 हथियार बंद हुया, जंहिंमां जेको आहे त हिकिड़े ॼणे खे क्लेशन हुई, उन खां सवाइ जेको आहे त 2 हथियार बंद पिस्टल जो पाण नौजवान शहरी तव्हां ॾिसी सघो था, शहरी टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था। हीअ सभु शहरी मदद पाण तहत ही ॾोहारियुनि जे कढ लॻा आहिनि ऐं ॾोहारी जेको आहे त हीअ झंग आहे, तव्हां ॾिसी सघो था, हीअ झंग आहे। हिन झंग में ॾोहारी जेको आहे त अंदरि हलिया विया आहिनि ऐं जेका पुलिस आहे शहदादकोट जी पुलिस, उहा ॿाहिरों बीठी आहे, अंदरि पुलिस नथी वञे त ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं सांगी जंहिंजा 4.5 लख फुर थी विया आहिनि, बीठो एहतजाज करे थो। ऐं हीअ शहदादकोट जा शहरी तव्हां पाण ॾिसी सघो था, हीअ शहरी 100 जी तादाद में शहरी पहुता आहिनि हिते, त असां पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे त हिन पकड़े पुलिस जे हवाले कयूं। पर पुलिस जेका शहदादकोट जी पुलिस आहे उहा हिन महिल ताणी हिते न पहुती आहे ऐं ही पाण शहरी सभु निकिरी विया आहिनि ऐं शहरनि हिन झंग खे जेको आहे त घेरा कयो आहे दोस्तली रोड ते। ऐं हिन वक़्तु ॾोहारी जेके आहिनि त उहे अंदरि हिन में जेको ही ठहियलु आहे, जो आहे पाणी आहे, हिन में अंदरि आहिनि ऐं हिते शहरी पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे त ॾोहारियुनि जी ॻोल्हा जारी आहे। पर जेकी पुलिस आहे उहा पुलिस ॿाहिरों बीठी आहे, सिर्फ़ु हिन माण्हुनि खे ॾिसे थी ऐं ही माण्हू ॾोहारियुनि खे ॻोल्हनि था। बड़ी महिरबानी अपडेट करण लाइ अमीर अली मंगनार।